मस जड़ो फॉलोअर वधण शुरू थिया हुआ, एक्टिंग भी सीखी रहियो हुउसि। ओचितो हुकूमत खे अलाए छा थियो, हाणे टिकटॉक बंद करे छॾियाई। ही मां न पियो चवां, अहिड़ो रद्द अमल टिकटॉक ते पाबंदी बाद सोशल मीडिया ते अची रहियो आहे। पीटीएम मूजिब मुख्तलिफ तबकन तरफां शिकायत मिली तो सोशल मीडिया ऐप टिकटॉक ते गैर इखलाकी ऐं गैर महज़ब मवाद मौजूद आहे। टिकटॉक इंतजामिया के पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो, मवाद रोकण लाइ हिदायतूं भी ॾिनियूं, पर उन ते अमल न थियो, जंहिं बाद टिकटॉक ते पाबंदी लॻाए छॾी। मुस्तक़बिल में जेकॾहिं टिकटॉक इंतजामिया पारां अहिड़ो मवाद रोकण जो को तरीक़ेकार जोड़ियो वेंदो त पाबंदी जे फ़ैसिले ते नज़रसानी थी सघे थी। वाज़ेह रहे त पाकिस्तान खां अॻु अमेरिका ऐं इंडिया में भी टिकटॉक ते पाबंदी लॻी चुकी आहे। ॿिए पासे टिकटॉक ते पाबंदी बाद सोशल मीडिया ते टॉप ट्रेंड बणियल आहे, जिते टिकटॉक ठाहींदड़ हुकूमत ते छू छंडे रहिया आहिनि। कुछ टिकटॉकर्स त वीडियोज़ भी शेयर करे रहिया आहिनि, जेके इंतहाई दिलचस्प आहिनि। पाकिस्तान में टिकटॉक खे अक्सर माण्हू वक़्त जो ज़ियान ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ नुक़सानकार ॾियनि था, त कुझु वरी खेनि पंहिंजूं सलाहियतूं दुनिया आॾो ॾेखारण जो बहितरीन प्लेटफॉर्म बि सम्झनि था। जेसीं ताईं पीटीए ऐं टिकटॉक इंतज़ामिया विच में मामला तय नथा थियनि, कुझु बि न थींदो। फिलहाल टिकटॉकर्स जज़्बाती थियण बदिरां इंतज़ार कनि। सदाम हुसैन, कुलाची, टाइम न्यूज़।